जी तुझी मर्जी बात जो सरदार साईं जी न की नम को तो हाशिम मां नथो चाहियां त तव्हां कोडर ऐं ॾाढो उछलाए हथ में हथियार खणो। मुंहिंजो केर बि दुश्मन कोन्हे। माई बसरा खे चयो त मुंहिंजो सामान तैयार करे। पर बाबल साईं तव्हां अकेला कीअं वेंदो? हाशिम खान मां को अकेलो थोड़ी आहियां, मूंसां गॾु ड्राइवर आहे, मोड़ पंहिंजा हथियार हूंदा। दिल जाएगा भागे नजर मारी टूट गई तेरी मेरी यारी। अस्सलाम वालेकुम। अरे वन यार खुदा के मन वन जाते तो मिली है बरुकों तुझा सलाम बस तो कद सालों को तेरे चिंगड़ी जो चलन कारे पिल्ले आंगर बस हर हर सामू बिछोई बस निकुर हल दंधड़ो तो कया पियो थो न माया छड़ो कबूतर केरी मल हिन कपर ते केरी मल हुन कपर गुटको हुतां जूं ख़बरूं हुते ॿुधाईंदो आहियां, हुतां जूं ख़बरूं हुते ॿुधायूं आहियां। तुंहिंजे लाइ बिगड़ी ख़बर आंदी थम यार मूंखे कान थी खपे तुंहिंजी ख़बर कर त हल नबू कमदार किरोड़ जी ख़बर आ दहड़ी ॾे त मां तोखे ॿुधायां किरोड़ जी ख़बर थई। अरे यार कबूतर ख़बर वठे त पीर करामत जो गुज़ारे हां पाण दहड़ी बि कान्हे का दहड़ी हूंदई हाणे पकाई न करे दे मूंखे तंग न कर। हाँ मूंखे मिर्च ॾेई हो न वर्ष में लिखी ॾेई हो मूंखे त हूंदी हूंदी तोखे ॾियां न। हाणे तोखे ईअं ख़बर ॿुधाईंदुसि मुफ़्त में जो मां एॾो सखी आहियां मुफ़्त में त मां पंहिंजे पीउ खे बि कोन ॿुधाईंदो आहियां। हल हल यादि ॻाल्हि अचे जाए हेॾाई त ॿीर ख़बर सुठी न हूंदी न त पोइ त हिन धंधे सां हाणे पुठ जी चटियूं लाहे छॾींदोमांइ सभु ॾींदोमांइ ख़बर ॿुधा पोइ ॾींदोमांइ ॾहड़ी ॾींदे त ख़बर ॿुधाईंदो साईं। शाह ज़मान अकेले सिर कराची पंहिंजी धीउ खे वठण वियो अथई। याद किरोड़ जी ख़बर ॿुधाई अथई तूं किरोड़ खे छॾ ॾहड़ी ॾे रुगो ॾहड़ी किरोड़ तो ॾींदो अचे वञी चाह बि कोन मिलंदी अधु कोप खनि मिलंदी पी छॾिजां हल जान छॾ हिन ॾहड़ी मां छा थींदो हिन में ॾहड़ी में त खपड़ जो ॾंधण बि कोन मिलंदो। वञी हा ॾहड़ी ॾिनी अथई पर न कमदार तोखे बि बुखार चढ़ी वियो हूंदो पको ॾाढो ई बा। अरे यार ख़बर कख जी बि कान्हे का कहिड़ी ख़बर ॿुधाई अथई या ॾाढी मोटाए ॾे मूंखे ख़बर ॿुधाई अथई छो वापसि कयां 10 रुपए जो अधु कोप चांहि जो वठंदुसि भला पी न सघां मन शह परनि खे लॻे ऐं न बि कमदार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां पोइ हाशिम होॾां ॾिस ओयो अरे हेॾे हाशिम खे ॾिसण मूंखे कोन थो तूं केॾा भॼी वए अरे छा थियो अथई ॾाढी वॾी गुम थी वई कॾहिं मिले न मूंखे मुंहिंजे पुट ते बि टिंजणियूं चढ़ंदियूं ऐं पोइ वई मज़ो ॾिसजां तूं। अदी मीरा तोखे याद अथई असां वई ऐं रोशनी नंढे हूंदे रांदि कंदी हुआसीं गुॾी रांदि। हा चङी तरह याद रांदि खेॾी जॾहिं शाम जो घर ईंदा हुयासीं न त तूं रोई रोई किन कंदी हुई त ओड़ियूं गुॾियूं मूंखे बि अची ॾे। हा अदी चङी तरह याद आहे मूंखे बाबा मुर्शिद साईं जे मेले तां मुंहिंजे लाइ हिकु ॻाइण वारी गुॾी वठी आयो हुयो। ससी याद अथई नंढे हूंदे गुॾनि खे गुॾनि सां परणाईंदी हुयूंसीं ऐं हाणे असांखे परणाइण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। हा आदि गुॾनि ऐं गुॾनि जी शादी त धूमधाम सां थी वेंदी हुई ऐं जॾहिं असांजी शादीअ जी ॻाल्हि थी हले त जहिड़नि जूं ॻाल्हियूं थियूं हलनि। काश काश दी मीरा इंसान सदाई ॿार हुजे हा गुॾे
ऐं गुॾीअ जी शादीअ जीअं इंसाननि जी शादी में भी का रुकावट न अचे हा। ज़हर ऐं ज़मीन जा लोभी ज़मीन ख़ातिर इंसाननि जो रत वहाइनि था ससी। जॾहिं त ख़बर अथनि त हर इंसान खे सवा गज ज़मीन जी ज़रूरत आहे। जिंदगी जे चंद साल गुज़ारण खां पोइ ख़बर भी अथनि त इन सवा गज ज़मीन में सभिनि खे दफ़न थियणो आहे। पोइ भी इन ज़मीन ख़ातिर पंहिंजनि जो रत था वहाइनि ऐं हेॾिन खुशियुनि खे मातम में था मटाइनि। अदी मीरा, असां ॿई हिक ई ॾींहं ते शादी कोन कंदियूंसीं। असां ॿई हिक ॿिए जी शादीअ ते खुशियूं मल्हाईंदियूंसीं, नचंदियूंसीं, सेहरा चवंदियूंसीं, झूमंदियूंसीं। अदी पर जेकॾहिं असां ॿिन्हिनि जी शादी हिकिड़े ई ॾींहं ते थी त न तूं मुंहिंजी शादी ते नची ॻाए सघंदी ऐं न मां तुंहिंजी शादी ते नची ॻाए सघंदसि। छा कजे अदी मीरा, मर्दनि जे फैसले में असां औरतुनि जो ख्याल केर थो करे। ससी, तूं बस रब साईं खां दुआ कर त ख़ैर ख़ैरियत सां शादियूं थी वञनि, पोइ बस ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं इंशाअल्लाह। अदी दिलावर, मां कल सरदार साईं सां मिलियो हुउसि, जीअं मीरा जी ॻाल्हि बि कई आहे मां। जब पोइ सरदार साईं छा चए? सरदार साईं चयो त मां गोल जो सचो ऐं वाइदे जो पको आहियां। मूं मीरा जो संग दिलावर खे ॾेई छॾियो आहे। हाणे मीरा दिलावर जी अमानत आहे, मेड़ मिंथ करण जी ज़रूरत ई न आहे। हा चाचा, सरदार साईं वाइदे जो सचो ऐं कोल जो पको आहे, पर चाचा तूं हुन सां मङणी जी त ॻाल्हि करी। सरदार साईं चयो त दिलावर ऐं बहादुर जी शादी हिक ई ॾींहं ते थींदी। पाण धीअ रोशनीअ खे कराचीअ मां वठण वियो आहे ऐं चयईं त मां मोटी अचां त मङणा ऐं गाना हिक ई ॾींहुं कंदासीं। चाचा, सरदार साईं बि जिद करे अकेलो हलियो। अल्लाह करे त खेरो ख़ैरियत सां जल्दी वापसि अचे। ख़ैरियत सां पहुची वियो आहे त ख़ैरियत सां मोटी ईंदो। तूं सरदार साईं जो उल्को न कर। चाचा, तोखे त ख़बर आहे त सरदार साईं जा सवें दुश्मन आहे। सरदार साईं खे बिना गार्डन जे ॿाहिरि निकिरण न घुर्जे, हुनजी ज़िंदगी ख़तरे में आहे। कमदार नबू हाजी शरीफ ऐं बंगुल वतन दा वज ॻोल्हींदा। कमदार नबू बराबरि ॾिंगो आहे, पर पीर करामत जे मरण खां पोइ कमज़ोर थी वियो आहे। बाक़ी रहियो इहो बंगुल, उहो त माठ आहे। चाचा दुआ कर त साण रोशनी ऐं सरदार साईं ख़ैर सां मोटी अचनि। अलाह ख़ैर कंदो पुट, तूं उल्को न कर। मान तव्हांजो दुश्मन आहे ऐं नाग कॾहिं बि पंहिंजो वेर न छॾींदो। दुश्मन जी दांगी भॼी चङी आहे। बंगुल खान, वाह जो वज मिलियो थी। इन सरदार शाह ज़मान खे दुप कर, दुप। अहिड़ो मौक़ो वरी कोन मिलंदी। एॾो मौक़ो वरी कोन मिलंदी। हिते वेही वेठो शरारतियूं कंदो, हीअं थींदो, फलाण कंदो। चुप कर तूं। सरदार शाह ज़मान ऐं हुनजी धीउ कराची खां ॻोठ अची रहिया आहिनि। मां त इहो थो चाहियां त रस्ते में सरदार ऐं हुनजी धीउ खे हिलाल करे छॾ। किसो ई ख़तम। शरीफ़, कुझु ॻाढ़ी घटि तोखे ख़बर आहे न, शाह ज़मान मुंहिंजो सॻो चाचो आहे। शाह ज़मान चाचो आहे त मतिलब रोशनी मुंहिंजी सौट। यादि रखजांइ, जेकॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ कुझु ॻाल्हायई त इहा ज़बान काकड़ मां कढी ॾेंबू ऐं चीलाटे खे खाराईंदमि, छो त मुंहिंजे वञण खां पोइ उहे ॿई बीमार हुया। समझई? कोन समझी? समझी वेंदे। यार अॼु त कमाल करे छॾियो अथव, कमाल। उन जे लाइ त तूं अहसासु रखी जेको तुंहिंजी जान जो दुश्मन हो। तोखे ॼण त मारे चुको आहे, उनजो थो पासो खणी। बंगुल खान, सम्झा हिन मथे फिरियल खे हिकिड़े ई धक सां सतराजी सरदार बणबो। पूरी मिल्कियत हिन जे हथ में अची वेंदी। सम्झाईसि, दोस्तीअ जो पटको ॿधंदो, पटको। शुक्र रखे थो पुठी जे। असां बस खणो वात आई। न खपे मूंखे रत में ॿुधल दोस्तीअ जो पटको, न खपे मूंखे इहा मिल्कियत। मूंखे मुंहिंजे लाइ मामा बंगुल जी मानी ई काफ़ी आहे।
हाजी शरीफ शामीर खे कहिड़ी तो वांगुरु पुख हिनखे सभु कुझु आहे, छो जो हिन जो मामो बंगुल खान वेठो आहे, तो हिनखे छेड़ा न ॾे। सरदार शाह ज़मान सां असांजी कहिड़ी दुश्मनी, जंहिंजी दुश्मनी आहे उहो पाड़े ई नथो। शामीर जो हक़ खाई वेठो आहे, शामीर जो। ॻाल्हि त ॿुध, तोखे छो तकलीफ़ आहे, तोखे छो त पेट में वट पव, मूं हुनखे बख़्श कयो आहे न। यार कॾहिं खां अची मसीत या कख थिया आहियो, दोस्त अहिड़ियूं ॻाल्हियूं पिया था कयो। मुंहिंजो छा वञे, तव्हां चाचे बाइटे जो मामिलो आहे, असां हर बुर्क जो मथो पिया ठाणो। इंसान साईं, मां केसी ताईं तव्हां साम थी रहंदसि, हिक न हिक ॾींहुं मूंखे पंहिंजनि कखनि में वञणो त आहे न। चाची, तुंहिंजो केरु आहे, छा तूं अकेली रहंदी आहे? इंसान साईं, मां चाहियां थी त लोंग जल्दी आज़ाद थी वञे, हू मुंहिंजो मासात आहे। छा तव्हां लोंग सां गॾु रहण था चाहियो? मुंहिंजो लोंग खां सवाइ ॿियो केरु आहे, ऐं हू मुंहिंजो सॻो मासात आहे। गरीब गरीबनि सां ठहंदा आहिनि, माण्हू तव्हांखे वली छा बि चवनि, पर दिलि में त सोचींदा हूंदा न त रेशम पी रेसां वटि कहिड़ी रिश्ते सां थी रहे। छा ॾींदासीं। ठीकु आहे एहसान साईं, हिकिड़ो अर्ज़ु आहे। चओ मुराद। एहसान साईं, लोंग जी का वार कयो, केतिरा ॾींहं जेल में सड़ंदो पियो। मुराद, लोंग खे मूं गिरफ़्तार करायो आहे या जेल वारा मुंहिंजा नौकर आहिनि, जो मां हुकुम कंदोमान त जेल जा दरवाज़ा मुंहिंजे लाइ खोले छॾींदा? मुराद, हुन ॾोह कयो आहे, खून कयो आहे, पुलिस हुनखे मौके ते सॻ सूधो गिरफ़्तार कयो आहे। हीअ करामत हुकूमत जे धुर जो माण्हू गादी नशीनो को मज़ाक हो छा? एतिरो जल्दी लोंग आज़ाद कोन थींदो। लोंग को मामूली माण्हू नाहे मारियो, एमएनए क़त्ल कयो आहे। कोई बि साईं, अव्हां जा डिघा हथ आहिनि, तव्हां हथ पेर हणंदव को न को खड़ तेल निकिरी पवंदो। तूं छा थो सम्झी मुराद, त मां टंग टंग ते चाढ़े वेठो आहियां, मूं कोशिश नाहे कई? साईं, तव्हां त नाराज़ थी वियो। जेकॾहिं सुबुह साण अजायूं ॻाल्हियूं कंदे त मां ख़ुशि थींदुसि छा? माफ़ कजो एहसान साईं, ग़लती थी वई। ख़ैर आहे मुराद, पाणी त प्यार। सलाम न दुआ जो भला नाराज़गी आहे। तूं असांजो दुश्मनी ऐं दुश्मन सां असां दुआ सलाम नाहियूं कंदा। न आशम, मां तव्हांजो दुश्मन न आहियां, मां त माज़ी सभु कुझु विसारे छॾियो आहे। अलाह ताला मूंखे नई ज़िंदगी ॾिनी आहे ऐं मां हीअ ज़िंदगी नफ़रतनि ऐं जड़नि में नथो गुज़ारणु चाहियां। त पोइ असां छा कयूं? यार, नई ज़िंदगीअ जी मुबारक बि न ॾींदव। सॼी दुनिया मूंखां पुछी वई, पर तव्हां ॿई न आहियो मूंखे। भाऊ, सजण दुश्मन जो ख़ैर। जमीर, तूं अॼु बि असांजो दुश्मन आहीं। जेसि ताईं बाबल साईं खां पेरनि ते किरी माफ़ी न वठंदे न, तेसि ताईं तूं असांजो दुश्मन ई। सरदार साईं त मुंहिंजो वॾो आहे, मुंहिंजो चाचो आहे। मां त अव्हां ॿिन्ही खां बि माफ़ी वठण लाइ तयारु आहियां, पर शर्म खां सरदार साईं जे मुंहुं नथो चढ़ा। कहिड़े मुंहं सां सरदार साईं जे अंगण ते अचां? जेसि ताईं बाबल साईं तोखे माफ़ नथो करे, असां बि तोखे माफ़ कोन कंदासीं। हाशिम, मूंखे बख़्श कयो, मां सरदार साईं ॾे बि ईंदुसि। जॾहिं आहे न तॾहिं ॾिठो वेंदो। जीअं ई सरदार साईं आयो न, मां हुनजे पेरनि ते किरी हुनखां माफ़ी वठंदुमि। हाशिम, उन वक़्तु ॾिसंदासीं। अच दिलार, सभु तुंहिंजी ग़लती आहे हाजी शरीफ़।
जे उन ॾींहुं तो वटि हथियार हुजे हा बहादुर खे तुप करे सघी पियो, पर तूं पाण सां गॾु हथियार रखी कोन थो। अड़े मां त चवां थो पाण सां गॾु पिस्तौल रखंदो कर। मंगोल खान वाकई तूं सही थो चईं। जेकॾहिं उन ॾींहुं मूंखे हथियार हुजे हा न त इहो बहादुर मूंखां बची न सघे हा। यार मूंखे ॾाढी तकलीफ़ थी थिए, तूं इन ग़रीब फटफटी ते चढ़ियो घुमंदो थो। मां त चवां थो असांजो यार हाजी शरीफ़ 2-3 बनीअ जा ॿारहा खपाए के 2-3 बॉडीगार्ड हथ करे का वॾी गाॾी हथ करे त माण्हू कीअं सम्झनि त रेस हाजी शरीफ़ खान आयो आहे। ॻाल्हि त वाह जी के थिए मंगोल खान, मां त खणी ज़मीन विकणा बि, पर इहो बहादुर इहा ज़मीन विकण कोन ॾींदो। बनी हाणे तुंहिंजी आहे, बहादुर केरु थींदो आहे जो तोखे बनी विकण कोन ॾींदो? मंगोल खान बहादुर खान चवंदो तुंहिंजी बनी मुंहिंजी बनी सां गॾु आहे त पहिरीं हक़ मुंहिंजो आहे, ऐं मां इन बहादुर खे हिकिड़ो ॿारो बि कोन ॾींदुसि। हाजी शरीफ़ जे इहा ॻाल्हि आहे त 20-25 जिरे बि तूं बनी मूंखे लिखी ॾे, पोइ मां ॾिसां थो त बहादुर मूंखे छा थो करे। तूं जेके पैसा चवंदे मां तोखे ॾींदुसि, पोइ तूं वञ का सुठी गाॾी वठ। ठीकु आहे मंगोल खान, मां ज़मीन जा कागज़ खणी अचां, पोइ तोसां सौदो लॻो। कुर्सी कर हाजी शरीफ़, अचाई ने गरीब फटफटी ते घुमंदो थो अची। माण्हू तोते बि खिलनि था, असां ते बि खिलनि था। मां त चवां थो तूं पंहिंजी पोज़ीशन ठाह, ख़बर पए त हाजी शरीफ़ न सरदार रेस हाजी शरीफ़ खान आयो आहे।